नौशरो फिरोज़ में आशूर जो ॾियारो निहायती अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। जॾहिं त ज़िले हेडक्वार्टर समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मरकज़ी मातमी जुलूस मरकज़ी इमाम बारगाहुनि मां बरामद थी वापसि साॻियुनि जॻहियुनि ते अची नहर थिया। सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु घणा सख़्त कया विया हुआ ऐं 3 ॾींहंनि खां ज़िले हेडक्वार्टर वारे शहर में मोबाइल सर्विस मुअत्तल रही। ही बेसिकली हिकिड़ो पैगाम आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो, जंहिंखे असां उजागर कयूं था हिन काफ़िले जे थ्रू। इहो जेको असां आज़ादारी कयूं था, ही हिकु पैगाम आहे ऐं असां उहो ई कंटिन्यू बथा कयूं जेको उन्हनि जो जिहाद आहे उनखे असां अॻिते कयूं ऐं हिन दौर में हिन जी ज़रूरत वधि में वधि आहे। आशूर जे ॾियारे ते सख़्त गर्मीअ में अज़ादार मातम कंदा रहिया ऐं केतिरा ई बेहोश थी इस्पताल भेड़ा थिया। अज़ादारी आशूरा जो ॾींहुं आहे, सुबुह जो 8 खां अज़ादारी शुरू थी आहे। ही मौलाई जेके बि आहिनि सिर ॾियण लाइ बि हाज़िर आहिनि, मौला हुसैन जे नाव ते कुसण लाइ तयारु आहिनि। कंबर गुलाम अली दा मैं गुलाम कंबर दा अली दे दर्दा बरदा। इन जो चवणु आहे त करबला जे मैदान ते जेके इमाम अली मक़ाम कुर्बानी ॾिनी आहे इहा क़यामत ताईं ज़िंदा रहंदी ऐं उन्हनि जी ॾिनल लाज़वाल कुर्बानी जे करे इस्लाम ज़िंदा आहे। इन जो इहो बि चवणु आहे त अॼु असांखे ॿधी करण जी तमामु घणी ज़रूरत आहे। मुल्क में तव्हां हालात ॾिसी रहिया आहियो। इन जो वधीक इहो बि चवणु आहे त सिक्योरिटी जे हवाले सां जेके ज़िले इंतज़ामिया क़दम खया आहिनि उहे बि साराह जोगा आहिनि। कैमरामैन रिज़वान अहमद ऐं शकील उमरानी सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध टीवी न्यूज़, नौशरो फिरोज़।